हिकिड़ो हो प्रेमी, पोइ उनखे कीअं न कीअं विर्त कंहिंखां रखाइणो, माना उनखे सुबुह सवेर उथारणो हो। ॾाढो ग़रीब थी वियो वरी, पोइ कंहिंखां पुछियईं त भई कोई इलाजु आहे? चई हा इलाजु आहे, पर तूं कंदे ई कान। चई कंदुमि छो न? चई कंदे? चई हा। चई सुबुह जो 4 बजे हिकिड़ा पखी अछा अछा उॾामंदा आहिनि, कॾहिं तव्हां ॾिठा बि हुजनि, रोज़ु ॾिसण में न ईंदा आहिनि, पर कोई छित ते चढ़ी राति जो सुम्हे 4 खां 5 ताईं लंघे त ईअं झुंड जो झुंड हूंदो आहे, 15-20 पखी हूंदा आहिनि, अच्छा उॾामंदा आहिनि, ख़बर आहे? ॾिठा नि कंहिं? हा न, हूंदा आहिनि न, कूड़ त नथो ॻाल्हायां न, बराबरि। त चई उहो पखी केरु ॾिसे, पोइ उन सां धीरे धीरे ॾिसण सां उनजी लक्ष्मी वधंदी आहे। पर उहो वीचारो गामड़े में रहंदो हो, सुबुह जो सवेर उथियो 4 बजे, ॾाढी देरि ॾिठई अखियूं ईअं भई निंड अचेसि, चई पोइ हाणे उथियो हुअई आहियां, थोरो वञी हीअ संभाल करे अचां, थोरो हीअं करे अचां, थोरो हीअं करे अचां। सो वियो गौशाला में, त गांइ वारो जो खीर आहे न घर पियो खणी वञे, चई ओए खीर बचाई, कढी छॾंदो मई, हीअं करे चई अॻिते साईं। वियो खेत में त उहो सामान पियो खणी वञे, अनाज मनाज जेको भई कटिबो न आहे, अनाज भई कणिक घर पियो खणी वञे, इहे छा आहे उहो ध्यानु रखियईं। माना ईअं 5 जॻहियुनि ते संभाल कई, सामान केरु खणी न वञे, केरु त सवेर भई 5 बजे सेठ सवेर थो कम खे लॻी वञे, सुबुह सवेर सभु कमु थी वञे हली। 3 महीना वीचारो जाॻियो सही, 3 महीने में हुनखे पखी ॾिसण में आयो ई कोन। छा चयमि? उन माण्हूअ सां मिलियो, चई यार 3 महीना थिया आहिनि, रोज़ु ॾिसंदो आहियां, पखी नज़र कोन आयो। चई पखी आहे या न आहे, तूं शाहूकार थी वियो आहीं? चई हा शाहूकार त थी वियो आहियां। चई पोइ कीअं थिए? चई हीअं चोरी पचाए हीअं थिए न, हाणे वरी कमु बि सभु टाइम सां करे न, आउं बि कमु कंदो आहियां, त पोइ उन जो फल मिलंदो ई न। चई पोइ कमरू इहो पखी अथई, ॿियो पखी अछो अलाए आसमान में हूंदो आहे अलाए न हूंदो आहे, मूंखे ख़बर न आहे। हुनखे छा अटकल ॿुधाई कीअं न कीअं सुबुह जो सवेर उथण जी, पर मां घणेई चवां तव्हां थोरी न मञींदा सवेर उथी करे भई अची वञो हिते, ईअं थोरी कंदा। खणी कारकतनि जा ॾींहं अची वेंदा, ॿिया ॾींहं तव्हां बि न अचो, थोरो ई चइणो संतनि जो, हेतिरो मञिबो आहे, हेॾो अरूभरू मञिबो या? अॼु वरी घणो फ़ाइदो छो पए, प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। तव्हांखे छा पियो ॿुधायां न भई उनखे तपस्काए ठाहे करे कजे की न? त मगरमच्छ हो, उन कंहिंखे विद्या कोन ॾिनी, उनखे उन सम्झायो त तूं न विद्या कंहिंखे ॾीं हा, कंहिंखे तपस्काए बणाई आहे, कंहिंखे थोरो घणो भॻवान जो भगत बणाई आहे, टको पैसो भॻवान जी भक्ति, ॿियो कुझु न, भई सत्संग में गारियूं ई ॾेई जाए, प्रेम सां चओ श्री राम। ऐं प्रेम सां न चओ त वरी पोइ विड़ी करे राम चओ, चओ ई कोन था चओ भला, मां त दॿ कढी चवां त नथा चओ, भई राम चओ, राम चओ, राम चओ, ईअं जोर सां बि चई, दॿ कढी बि ऐं करे थो ॾेखारे, वेठा कोन थो तव्हां सां, प्रेम सां चओ श्री राम। मिड़े कीअं न कीअं राम जपाइणो, मुंहिंजो कमु आहे तव्हां खां राम जपाइणो, फल त भॻवानु ॾींदो न, मूंखे थोरी को घरां पैसा कढणा आहिनि। आऊं आहियां पको काठ, कंहिंखे कुझु ॾियां कोन्हे, पर भॻवानु तव्हांखे पाण ई ॾेई छॾींदो, त हू ॾिए थो, ॻाल्हि साॻी न आहे। ऐं आऊं ॾेई छा ॾींदो, भॻवानु त घणेई ॾींदो न, हुनखे त हेॾो ॾियण में कोई तकलीफ़ कोन्हे, मूंखे हेॾे ॾियण में बि तकलीफ़ हूंदी आहे। प्रेम सां चओ श्री राम। कीअं न कीअं भॻवान खे राम नाम जो वापारु बाबा कयो, जीअं वापारु कंदव कुझु न कुझु तव्हांखे फ़ाइदो मिलंदो। पर अॼु आयो गफ़लत में टाइम विञाईंदव, अॼु आयो खिटपिट में टाइम विञाईंदव, अॼु आयो गह पीअ में टाइम विञाईंदव, अॼु आयो निंड में टाइम विञाईंदव, अॼु आयो वक़्तु विञाईंदव, त पोइ ॾंड बि मिलणु खपे ई न। फल जो भॻवानु ॾे थो, भॻवानु ॾंड बि ॾींदो आहे, ऐं इन करे ई फल न ॾींदो आहे, उहो ॾंड मूंखे ॾियण जी ताक़त कान्हे। छा चयमि? आऊं बि फल तव्हांखे ॾियां खणी, चवां भई भॻवानु हिनखे सोनो करे छॾे, पर सुभाणे जे ग़लति करे त ॾंड केरु ॾिए, उहो त आऊं ॾियां कोन। त भॻवान खे बाबा फल बि तूं ॾे, ॾंड बि तूं ॾे, ॿई खे उन खां करे छॾ पिया। सही सदी ॻाल्हि न आहे भई तव्हांखे फल ॾींदो भॻवानु, फल ॾींदो उहो कहिड़ो बि कमु कयो, गफ़लत कयो, निंड कयो, तकलीफ़ कयो, आलस कयो, अॼु आयो टाइम विञायो त ॾंड बि भॻवानु तव्हांखे ॾींदो। सही सदी ॻाल्हि न मञो त न मञो, मूंखे कोई तकलीफ़ न आहे, ॾंड ॾियण वारो वेठो आहे। ऐं जेकर तव्हां भई जाॻो था, राम नाम जपियो था, भॻवान जो भॼन कयो था, पंहिंजो वक़्तु मिड़ई अजायो नथा वञायो, वक़्त खे सजायो कयो था, वक़्त खे सजायो वञी कर संतनि में मिठो जस हरीअ जो ॻाइणु रोज़ु घुरिजे, ऐं भॻवान जो जस ॻायो था त भॻवानु तव्हांखे फल बि ॾींदो। मूंखे काई तकलीफ़ न आहे, ऐं ईअं ई वेठो आहियां, हेॾा वारा हेॾा वेंदा, हेॾा वारा हेॾा वेंदा, असां पंहिंजी मौज में वेठा आहियूं। पर बाबा कंहिंखे ॾंड खपे ऐं कंहिंखे सुठी आशीर्वाद खपे। छा खपे? जेकी खपे ओड़ो कमु करिणो पवंदो। मूंखे कोई चवण जी ज़रूरत न आहे भई तव्हां जे सुठो कमु कंदा, सवेर उथी करे 12 महीना भॻवान जो नाम ई जपींदा, सवेर उथी ईंदा,
अची करे सुबुह जो भई शामिलु थींदव, आरती बारतीअ में शामिलु थींदव, आरती जी मूंखे गॾु कराईंदव त ओतिरो फल तव्हांखे मिलंदो। पक ई ॻाल्हि आहे, न ईंदव त न मिलंदव न मिलंदव ॾंड मिलंदव, ईअं मिलंदो सही, कुझु बि मिले, चाहे फल मिले चाहे ॾंड मिले, छा चयमि? ॿिन्ही मां तव्हांखे कुझु बि मिलंदो, जेकी कंदव सो मिलंदो। आलस कंदव त आलस जो फल मिलंदो, ऐं जे सुठो कमु कंदव सुठो फल मिलंदो।